प्रोग्राम आहे क्रेडिट अवामी प्रेस क्लब के वञे थो त उहो साल ब साल इन क़िस्म जो प्रोग्राम रखे थो ऐं इन में शाइर ईंदा आहिनि, पंहिंजे जज़्बात ऐं एहसासात जो इज़हार कंदा आहिनि ऐं धरती जे सूर खे लफ़्ज़नि जे सूरत में पेश कंदा आहिनि ऐं शऊर जी बेदारी ऐं तब्दीली जे लाइ, समाजी सुधारक जे लाइ शाइरी जो तमामु अहम किरदारु आहे। मुख़्तसर लफ़्ज़नि में पंहिंजी हक़ीक़तनि के, मसाइलनि के शाइर पेश करे शऊर बेदार करण जी कोशिशि कंदो आहे। तमामु सुठी कोशिशि आहे ऐं इन रिवायत खे जारी सारी रहणु घुरिजे। जेके इनकलाब आया आहिनि उन्हनि में शाइरनि जो वॾो किरदारु रहियो आहे ऐं शाइरनि जे करे तहरीकनि में तेज़ी आई आहे। त जेकॾहिं असां शहरी रिवायत खे फ़रोग़ ॾियूं त इन वसीले बि आवाम जे अंदरि शऊर बेदार थी सघे थो ऐं उहो शऊर तब्दीली जो बुनियादु साबित थी सघे थो। ऐं बुनियादी तौर ते इहे आम माण्हुनि जा सूर आहिनि जेके बयानु कया वेंदा आहिनि, आम माण्हुनि जे जज़्बात जी अक्कासी कई वेंदी आहे। तंहिं करे आम माण्हू जे लाइ शाइरी में अपील तमामु घणी हूंदी आहे। हीअ तमामु सुठी हिकिड़ी रिवायत आहे, इनखे फ़रोग़ ॾियणु घुरिजे। इंशाअल्लाह मंज़िल परे न आहे, मंज़िल वेझो आहे। ही क़ाफ़िलो अॻियां वेंदो रहंदो, इन्हनि में माण्हू शामिलु थींदा रहंदा ऐं असांजा जेके सूर आहिनि इंशाअल्लाह उहे ख़तमु थींदा।